सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात सबब ज़िंदगी मफलूज बणिजी वई। मुख्तलिफ वाक़िअनि में 3 औरतुनि समेत 6 ॼणा फौत, 4 ज़ख़्मी। सखर, खैरपुर, घोटकी, कंबर शहदादकोट, जेकबाबाद, दादू, सागर, नौशेरो फिरोज, शहीद बेनज़ीराबाद, मटियारी, ॼामशोरो, मीरपुर ख़ास ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में गुज़िरियल 2 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो जारी। हेठाई वारा इलाइक़ा पाणी में अची विया, ॻोॾे जो पाणी बीठी वियो। केतिरनि ई इलाइक़नि में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल। बिजली जी फरहामी मुअत्तल, मवासिलात जो निज़ाम मुतासिर। केले, खजी, फुटियुनि समेत ॿियनि फसलुनि खे नुक़सान। थाणोबुल्ला खान समेत कोहिस्तान में तेज़ बरसात। चरचात में घर रहण सबब औरत समेत 2 ॼणा फौत। गढ़ी हसन वेझो ॻोठ शाहदोस्त बंगलानी में घर जी छित किरण सबब पीरसन औरत ऐं ॿारड़ो फौत। 1 औरत ज़ख़्मी। दरिया खान मरी वेझो घर जी छित किरण सबब नींगरी दॿिजी फौत। 2 औरतूं ऐं 1 नींगर ज़ख़्मी। टंगरियो में बिजली जो करंट लॻण सबब औरत हयाती विञाए वेठी। केतिरनि ई कलाकनि खां जारी बरसात सबब ठुल में केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया ऐं बिजली जा पोल किरी पिया। शहर में 2.5 फुट पाणी बीहजी वियो। सिंध में गजगोड़ सां वधीक बरसातुनि जी अॻकथी। शहरी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। सिंध में बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं वाहन खे लॻल घारनि हज़ारें एकड़नि ते बीठल फसल ऐं घर ॿोड़े छॾिया। नंढो आदम वेझो ॻोठ आलम ॾेरो साम्हूं रोहिड़ी कैनाल खे 100 फुट घारो पइजी वियो। पाणी केतिरनि ई ॻोठनि में काहे पियो। 100 एकड़नि ते बीठल फसल बि पाणी हेठि अची वियो। लॾ पलाण शुरू। ॻोठनि में पाणी दाख़िल थियण खां पोइ ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं रवाना थी विया। इतला बावजूदि आपाची खाते जा अमलदार घारे वारे हंधि न पहुता। दाद लगारी वेझो अपर डहरवा खे आरडी 112 वटां 30 फुट घारो पइजी वियो। 100 एकड़नि ते बीठल वाउणनि ऐं सारियुनि जो फसल पाणी हेठि अची वियो। 20 खां वधीक घर ॿुॾी विया। केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो ख़दशो। ठकराठो भरिसां मुबारकपुर माइनर खे 2 हंधनि तां घारा पइजी विया। फसल ॿुॾी वियो। पाणी तेज़ी सां ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। मटियारी हाला, न्यू सईदाबाद, उडेरोलाल, खैरपुर, पीर जो ॻोठ, पिरियालोए, ॾेपारचा, कुंभ, सगियूं, रोहिड़ी, कंधरा, पनवाखिल, सांगी ऐं शहदादकोट शहरनि में बरसात सबब ॿोॾि जहिड़ी सूरताल। घिटियूं, रोड रस्ता, तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। शहदादपुर, कोटलालू ऐं भरपासे वारे इलाइक़नि में 24 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी। लालू राइंक, मनहड़ो, मिठियाणी, राधण, सकरन, सरहाड़ी, गुपचाणी, सेठारचा, नंढो आदम, काज़ी अहमद, खैरपुर, नाथन शाह, ठिकराठो, खिपरो, हथुंगो, ढलियार समेत अछड़े थर में बरसात ज़िंदगी मफलूज बणाए छॾी। ॾहरकी में तेज़ बरसात खां पोइ शहर जो मुख्य डिस्पोज़ल भरिजी वियो। पाणी वापसि शहर ॾांहुं वधणु लॻो। मोरो, ठरी, मीरवा, गंबट, थारूशाह, सीता रोड, भान सईदाबाद, पिथोरो, भिरिया सिटी में बरसात। सिंध में तेज़ बरसातुनि खां पोइ पाणी थाणे ऐं स्कूलनि में काही पियो। रहवासी ॾुखियाणी खे मुंहुं ॾियणु लॻा। मेहड़ ऐं भरपासे में ख़मीस खां लाॻीतो तेज़ बरसातुनि खां पोइ रोड ऐं बाज़ारुनि में गोॾे जॾो पाणी बीठल। जोही, वाई पांदी, टंडो रहीम खान, कस्बो गाजी शाह समेत खीरथर ऐं काशे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। काशे में बरसात खां पोइ नयूं वही आयूं। 4 यूसीस जे सवें ॻोठनि जो जोही, दादू शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। कचनि घरनि खे नुक़सान। काशे वासी ॾुखियाईनि जो शिकार। सिंध समेत सॼे मुल्क में अॼु पुलिस जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में क़ुरान ख़्वानी कराई वई। घरू वज़ीर ज़ियाउल अंजार जो चवणु आहे त यौम शोहदा पुलिस बहादुर ऑफिसरनि ऐं जवाननि खे यादि करण जो ॾींहुं आहे। ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु शहीदनि जे वारसनि खे अहसासु ॾियारणु आहे त हू अकेला न आहिनि। असां पंहिंजे शहीदनि जी यादि जा ॾीआ ॿारींदा रहंदासीं। आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां बि शहीदनि खे भेटा पेश पंहिंजे पैगाम में चयईं त फ़र्ज़ निभाईंदे जानियूं कुर्बान कंदड़ शहीद असांजा हीरोज़ आहिनि। ज़िंदा क़ौमूं पंहिंजे हीरोज़ खे कॾहिं बि फ़रामोश न कंदियूं आहिनि।
वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां पुलिस जे शहीदनि जे ॾिहाड़े जे मौक़े ते शहीद आफ़िसरनि ऐं जवाननि खे ख़िराजी अक़ीदत पेश। वज़ीर आज़म जो चवणु आहे त जानियुनि जो नज़रानो पेश कंदड़ पुलिस अहलकारनि जूं क़ुर्बानियूं लासवाल आहिनि। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में पुलिस पहिरें सिफ़ जे दस्ते तौरु ज़िम्मेवारियूं निभायूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां फ़र्ज़नि जी अदायगी ख़ातिर जानियूं क़ुर्बान कंदड़ पुलिस जे शहीदनि खे ख़िराजी अक़ीदत पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त क़ानून जी हुक्मरानी ऐं शहरियुनि खे हिफ़ाज़त लाइ पुलिस जे शहीदनि जूं क़ुर्बानियूं बेमिसाल आहिनि। शहीदनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। शहीदनि क़ुर्बानियूं ॾेई आवाम जी हिफ़ाज़त, इंसाफ़ ऐं दियानतदारी जे क़दरनि जी पासदारी कई। पीपल्स पार्टी पुलिस जे शहीदनि जे ख़ानदाननि सां यकजहतीअ जो इज़हार करे थी। कंबर वेझो गैबी डेरे जे चावलू पट्टीअ में चांडिया बिरादरी जे ॿिनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो पीपी MPA सरदार खान चांडियो जे सरपंच में थियो। मुमताज़ चांडियो जी धुर मथां अली जान चांडियो जा 5 खून साबित, फ़ी खून जी बाह 35 लख रुपया मुक़रर, मजमूई तौर ते 1 करोड़ 75 लख रुपया ॾंढ विधो वियो। धुरियूं खीर खंड थी वियूं। मूंखे ख़बर नाहे त ईरान जवाबी हमले तां हथ खणी वेंदो। अमरीकी सदर जो बाइडन इस्राइली वज़ीर आज़म ते कड़की पियो। जो बाइडन चयो त मूंसां कूड़ न ॻाल्हायो, सदर जी बेक़दरी न करियो। हमास सरबराह इस्माइल हनिया के शॉर्ट रेंज प्रोजेक्टाइल सां निशानो बणायो वियो। प्रोजेक्टाइल में 7 किलोग्राम जो वार हेड इस्तेमाल कयो वियो। इसराइल के हमले में अमेरिका जी मदद शामिल हुई। ईरानी पासदारनि इनकलाब इस्माइल हनिया जी शहादत वारे वाक़े जा तफ़सील जारी करे छॾिया। पासदाराने इनकलाब जो चवणु आहे त ईरान जो बदिलो शदीद हूंदो। मुनासिब वक़्त, जाइ ऐं तरीक़े सां बदिलो वरितो वेंदो। दहशतगर्द इसराइली रियासत खे उन ॾोह जो फ़ैसिलाइतो रद्द अमल ॾिनो वेंदो।